नाज़रीन, पाकिस्तान जे रूस सां सस्ते अघ ते तेल जी ख़रीदारी वारे मुआहिदे ते ॻाल्हि ॿोल जारी आहे ऐं पाकिस्तान डॉलर बदिरां कहिड़े मुल्क जी करंसी में रूस खे अदायगी कंदो। तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। पाकिस्तान जे रूस सां तेल जे सस्ते अघ ते ख़रीदारी जे मुआहिदे ते ॻाल्हि ॿोल जारी आहे ऐं ॿिन्ही मुल्कनि विच में मार्च में तेल जी ख़रीदारी जे मुआहिदे जो इम्कान आहे। रिपोर्टुनि मूजिबि रूस सां मुआहिदे में पाकिस्तान दोस्त मुल्क चीन ज़रिए अदायगियुनि ते गौर करे रहियो आहे। पाकिस्तान रूस खे अदायगीअ लाइ चीनी करंसी युआन इस्तेमालु करे सघे थो। डॉलर बदिरां चीनी करंसी जे इस्तेमाल सां युआन खे सघ मिलंदी। रिपोर्टुनि मूजिबि मुआहिदे खे क़तई शिकिल अञा नाहे ॾिनी वई, पर मुआहिदो जाग्राफियाई सियासी तौर ते नओं दौर साबित थींदो। पाकिस्तान लाइ रूस कारोबार लाइ उमेदुनि खां उबतड़ मंज़िल आहे, छाकाणि त पाकिस्तान ऐं रूस विच में केतिरनि ॾहाकनि खां वापारी लाॻापा न आहिनि। मीडिया रिपोर्टुनि में ॿुधायो वियो आहे त चीन पाकिस्तान खे रूसियुनि सां लाॻापा पैदा करण लाइ हथी ॾिनी। पाकिस्तान न रुॻो रूसी तेल पर गैस, हथियार ऐं ॿियूं शयूं बि वठण जो ख़्वाहिशमंद आहे। एटलांटिक काउंसिल में पाकिस्तान इनिशिएटिव जे डायरेक्टर अज़ीज़ यूनिस जो चवणु आहे त अमरीकी नज़रियो आहे त पाकिस्तान जहिड़ा मुल्क स्ट्रेटेजिक तौर ते अहम थी सघनि था। अमरीकी नज़रियो आहे त ॿियनि मुल्कनि जे भेट में पाकिस्तानी मईशत खे सगारो करणु उन जे हक़ में आहे। अज़ीज़ यूनिस जो वधीक चवणु आहे त वाशिंगटन इम्कानी तौर ते पंहिंजी स्ट्रेटेजिक मफ़ादनि खे अञा कंहिं ॿिए हंध ते तरजीह ॾींदो। US इंस्टीट्यूट ऑफ पीस में डायरेक्टर ॾखण एशिया प्रोग्राम्स तमन्ना सालिकदीन जो चवणु आहे त रूस पाकिस्तान तेल मुआहिदे सां अमरीका उन जे नार वारनि दोस्तनि खे फ़र्क़ु न पवंदो।